अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं अॼु जे अहम तरीन ख़बर जे बारे में। मौसमी ख़बर इहा आहे त जेको लो प्रेशर गुजरात जे भरिसां हली रहियो हो तक़रीबन हिकु हफ़्ते खां, उहो हाणे सामूंडी तूफ़ान में तब्दील थी चुको आहे ऐं सामूंडी तूफ़ान में तब्दील थियण खां पोइ हिन में तमामु घणी बादलनि पैदा करण जी झुड़ पैदा करण जी सलाहियत पैदा थी चुकी आहे। जेके बादल हिन मां निकिरी रहिया आहिनि ऐं पैदा करे रहियो आहे, उहे असांजे सिंध सूबे में दाख़िल थी रहिया आहिनि ऐं इन सां गॾु कच्छ भुज जे इलाइक़े में बि दाख़िल थियनि पिया। त ही तूफ़ान जेको तक़रीबन अॼु खां तूफ़ान जी शक्ल में आयो आहे ऐं राति ताईं त डीप डिप्रेशन जी हालत में हुयो, पर अॼु जेका हिन जी कंडीशन पैदा थी आहे उहा तूफ़ान वारी कंडीशन पैदा थी आहे ऐं हिन जूं हवाऊं 65 किलोमीटर फी कलाक जे हिसाब सां हलनि पयूं, पर अॻिते हली हिन जूं हवाऊं 85 किलोमीटर फी कलाक सां हलंदियूं ऐं जीअं जीअं अॻिते वधंदो वेंदो तीअं तीअं हिन जे हवाउनि जी रफ़्तार तेज़ थींदी वेंदी ऐं हिकिड़ी जाइ अहिड़ी बि ईंदी जिते वेरी सीवियर साइक्लोनिक स्टॉर्म जी शकिल इख्तियार करे वेंदो ऐं इहो वाक़ियो थींदो आचर जे ॾींहुं ऐं हिन जूं हवाऊं थी वेंदियूं 130 किलोमीटर फी कलाक जे हिसाब सां। पर इन वक़्त ताईं असांजी सिंध खां काफ़ी परे वेंदो हलियो ऐं जेकॾहिं असां तव्हांखे मुफ़ासिलो ॿुधायूं त हिन वक़्तु जेको तूफ़ान आहे असां खां केतिरो परे आहे। त हिन वक़्तु कराची खे वठिजे सेंटर, त कराचीअ खां हिन तूफ़ान जो मुफ़ासिलो 360 किलोमीटर परे आहे ऐं इहो एतिरो मुफ़ासिलो ई आहे जीअं कराचीअ खां मिठी या इस्लाम कोट जो मुफ़ासिलो आहे। एतिरो ई मुफ़ासिलो जेको आहे सो हिन वक़्तु तूफ़ान असां खां परे आहे। त तूफ़ान हाणे जेको वञे पियो समुंड जे विच जे तरफ़, ऐं समुंड जे विच में केसि ताईं परे खां परे कहिड़े इलाइक़े ताईं वेंदो, उहो इलाइक़ो आहे समुंड जो बिल्कुलु विच जो इलाइक़ो ऐं 500 किलोमीटर 550 किलोमीटर असां खां परे हलियो वेंदो ऐं उते वञी तमामु घणे तेज़ तरीन तूफ़ान शदीद तरीन तूफ़ान जी शक्ल इख्तियार कंदो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते इहो गुजरात जे तरफ़ वापसि ईंदो ऐं गुजरात में जॾहिं गुजरात जे किनारे ते पहुचंदो, सामूंडी किनारे ते पहुचंदो, त असां खां तक़रीबन 400 किलोमीटर परे रहंदो। यानी तूफ़ान गुजरात जी जान न छॾींदो। ही समुंड जे विच में वञी वरी उतां भाउ वांगुरु यू टर्न वठी वरी वापसि ईंदो ऐं वरी गुजरात में अची बरसातूं वसाईंदो ऐं जेके गुजरात में बरसातूं वसाईंदो त उन्हनि जा असर वरी लंगर पार कर इस्लामकोट मिठी उमरकोट ताईं पवंदा ऐं इहो वाक़ियो थींदो ईंदड़ अरबा जे ॾींहुं, यानी ईंदड़ अरबा ते ही वापसि गुजरात में पहुची वेंदो ऐं गुजरात में जॾहिं पहुचंदो अरबा जे ॾींहुं या जेको ही पहुचंदो असांखे वेझे वारे मुफ़ासिले ताईं अंगारे जे ॾींहुं, अंगारे खां पोइ खमीस, अंगारो अरबा इन ॿिनि ॾींहंनि जे दौरान जेके इहे ॾींहं अचनि था पिया उन्हनि जे दौरान हिन जा बादल ॿीहर असां वटि पहुचणु शुरू थी वेंदा। पर फ़िलहाल ही तूफ़ान जी शकिल इख्तियार करण खां पोइ असांजे पीरनि जे दुआउनि सां इहो परे पियो वञे ऐं असां वटि तव्हां ख़ासि तौर ते तव्हां मशहूरु कहाणी ॿुधी हूंदी त असांजो पीर हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी उहो तूफ़ाननि खे अचणु न ॾींदो आहे, त ही उन खां ई डिॼी वञे पियो। असल में हिन वक़्तु असांजे मुल्क खां पोइ ॿियनि मुल्कनि जे इलाइक़नि जी एटमॉस्फेरिक कंडीशन अहिड़ी आहे जो असांजे उत्तर में हाई प्रेशर आहिनि ऐं असांजे ओभर में बि हाई प्रेशर आहिनि ऐं असांजे
ओलह में बि हाई प्रेशर आहिनि, लो प्रेशर कुझु आहे त कुझु ॾखण तरफ़ आहे, इन करे ही तूफ़ान ॾखण ओलह वारी कुंड ते सफ़र कंदो ऐं असां खां परे थींदो वेंदो। त इन खां अलावा जेको हिकिड़ो ॿियो लो प्रेशर ठहियो आहे उहो पिणु ॿिया बंगाल में ठहियो आहे, इहो सफ़र कंदो काफ़ी अॻिते निकिरी वियो आहे ऐं हिंदुस्तान जे मथां आहे ऐं उन जूं बरसातूं हिंदुस्तान में जारी आहिनि, पर हिन जा के ख़ासि एतिरा असर कोन पवंदा असांजे इलाइक़नि ते, छाकाणि त हिन जो फ़ासिलो तमामु घणो आहे। पर इहो थी सघे थो त इन जो कुझु जुड़ गुजरात ताईं पहुचे ऐं गुजरात ताईं कुझु हल्की फुल्की बरसाति ॾिए, पर इन जो ख़ासि असरु कोन पवंदो ऐं हिन जो असरु जेकॾहिं पवंदो त बांग्लादेश ते पवंदो या वरी नेपाल ते पवंदो। अॼु सुबुह सां इस्लामाबाद में बरसाति शुरू थी वई ऐं बरसाति तक़रीबन सुबुह जो 6 बजे खां इस्लामाबाद में शुरू थी वई, पर उहो काफ़ी इलाइक़नि में, रुॻो इस्लामाबाद में न पर उनखे अलावा काफ़ी इलाइक़नि में बरसाति जा सिस्टम ठही विया ऐं जीअं असां अॻु में बि अॻु कई हुई त हाणे मुल्क जे उतरनि इलाइक़नि में बरसाति जा सिस्टम ठहंदा ऐं ओलह जा सिस्टम ईंदा। ऐं इन खां अलावा ॿी अॻु कथी तव्हांखे ॿुधाई हुई त 4 ऐं 5 तारीख़ कुझु ज़्यादा ताक़तवर सिस्टम ठहंदा जेके उत्तर बलूचिस्तान में ऐं विच पंजाब ऐं उत्तर पंजाब, आज़ाद कश्मीर ऐं मक़बूज़ा कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं KPK में इहे बरसातूं थींदियूं ऐं बरसातुनि जो जेको वधि में वधि ज़ोर हूंदो उहो ज़ोर हूंदो सियालकोट, झेलम, इस्लामाबाद ऐं KPK में पेशावर ऐं कुझु मुज़फ़राबाद जे इलाइक़नि में इहो सुभाणे ऐं परीहं यानी कि 4 अक्टूबर ऐं 5 अक्टूबर ते जेका बरसाति वसंदी उनजी अॻकथी आहे। सिंध जे ॾखण वारनि इलाइक़नि में अॼु कुझु बूंदाबांदी ऐं कुझु तेज़ फुड़ हली रही आहे, पर मुमकिन आहे त शाम 5 बजे ताईं अहिड़ा इम्कान आहिनि त कुझु इलाइक़नि में यानी मिठी, इस्लामकोट, बदीन ऐं मातली, उमरकोट ऐं कुझु टंडोवाला जा इलाइक़ा उन्हनि में ठटे में ऐं कुझु कराची जे इलाइक़नि में हल्की फुल्की बरसाति थी सघे थी ऐं किथे किथे किवण गोड़ जा ककर बि ठही सघनि था। अॼु ही सिस्टम तेज़ीअ सां समुंड जे विच तरफ़ वञणु शुरू करे ॾींदो ऐं जॾहिं समुंड जे विच तरफ़ वेंदो त असां खां परे थींदो वेंदो, इन जे करे असां वटि सिंध जे इलाइक़नि में बरसाति जा ऐं बादलनि जा जेके असर आहिनि उहे ख़तमु थींदा वेंदा, छो त ही असां खां काफ़ी परे हलियो वेंदो ऐं सुभाणे जे लाइ बरसाति जे बारे में इहा अॻकथी आहे त सुभाणे कुझु ॾखण सिंध में ककर अची सघनि था, पर को बरसाति जो ख़ासि चांस किथे नज़र नथो अचे ऐं बरसाति जो जेको ख़ासि चांस वरी ही वापसि मोटंदो उन खां पोइ पैदा थी सघे थो। त असांजी इहा अॼु जी रिपोर्ट हुई मौसम जे बारे में। असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।